ईद जो ॾींहुं आहे, रमज़ान शरीफ़ जे ख़ुशी जो ॾींहुं आहे। हिन में अलाह तबारक व तआला जा गुज़िरियल हुकुम रोज़े जा हुआ ऐं अॼोके ॾींहं जे लाइ फितरो आहे जो कणिक जे ॿिनि सेरनि जे अघ ते मुक़ररु थींदो आहे। हर हिकु माण्हू खे ॾियणो थिए थो, नंढड़ो ॿार हुजे तॾहिं बि जेको बात कोटे नाक में जाओ उनजो फितरो ॾिबो। अहिड़ी तरह जेकर को माण्हू बात कोटे खां पोइ वफ़ात करे थो वञे त उनजो फितरो ॾियणो आहे, अॻे वफ़ात करे त छो न आहे। इहो फितरो लाज़िम आहे या क़ुर्बानी आहे, ग़रीबनि जी मदद आहे, निमाज़ ऐं रोज़ा अलाह तबारक व तआला इन सदके जे करे क़बूल कंदो आहे। तंहिं करे फितरो हर हिकु शख़्स खे ॾियणो आहे। तक़रीबन हिते असांजे मुल्क में कणिक जो अघु 75-80 रुपया आहे। तंहिं करे 2 सेरनि जी बाह 4 रुपया थींदी। इहा हर हिकु माण्हू खे ॾियणु घुरिजे, नंढड़नि वॾनि ॿारनि जे लाइ। अलाह हिते बरकत कंदो आहे, रोज़ो नमाज़ क़बूल कंदो आहे ऐं हिन जे लाइ सिदक़ ऐं तौफ़ीक़ थींदी आहे। इहो हिकिड़ो मसइलो जंहिं मसइले जो आवाम सां वाक़िफ़ो आहे, तंहिं करे तव्हांखे ॿुधायोसीं। अलाह तबारक व तआला रमज़ान जा रोज़ा फ़र्ज़ कया आहिनि जेके क़ुर पाक में हुकुम थियल आहे ऐं रब तबारक व तआला इन रमज़ान शरीफ़ जो पहिरियों दफ़ो रहमत कयो ऐं ॿियो दफ़ो मग़फ़िरत ऐं बख़्शीश जो हुयो, टियों दफ़ो हुयो जहन्नम जे बाहि खां आज़ादीअ जो। रब तबारक व तआला इन तरह रमज़ान शरीफ़ खे पूरो कयो ऐं उन में हिकु राति लैलतुल क़द्र जी भली राति थींदी आहे जेको 1000 महीने खां वधीक भली आहे। उन में जेकॾहिं को माण्हू इबादत करे त 1000 महीने जी इबादत थी वई, जीअं 83 साल 4 महीना उन ठहनि था। अलाह तबारक व तआला हिन उम्मत जी उमिरियुनि खे ॾिठो, उमिरि हिन उम्मत जूं थोरी हुयूं। अॻियनि माण्हुनि जूं उमिरियूं 1000 साल हूंदियूं हुई। हिन उम्मत जी उमिरि पाण फरमाइनि था अक्सर आमार उम्मती 70 सना। मुंहिंजी उम्मत जी अक्सर उमिरि घणो करे 70 साल थींदी आहे, पोइ अॻे खे पोइ, पर घणो करे 70 साल। त पोइ अलाह तबारक व तआला हिन उम्मत जे मथां इहो रहम कयो त हिननि खे लैलतुल क़द्र अता फरमाई, जंहिंमें हिकु राति में 80 साल ऐं 4 महीननि जी इबादत थी वञे। जेकॾहिं पंहिंजी उमिरि में हिकिड़ो माण्हू कई रमज़ान ॾिसे थो त हुन में लैलतुल क़द्र बि ॾिसे थो, कई 80 साल ॼण हुनजी इबादत थी वई, पोइ अॻियनि खां ईअं दर्जे में बुलंद थी वेंदो। इहो अलाह ताला ख़ासि एहसान कयो सैयदना मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत ते, त जीवन जा दर्जा आख़िरत में वधनि। इन ते असांखे शुक्र करणु घुरिजे।